माहा जे मौत जा कारण मालूम करण लाइ जुडिशियल मैजिस्ट्रेट जी निगरानी में क़बर कुशाई कई वेंदी, जंहिं बाद 5 रुकनी मेडिकल बोर्ड तरफ़ां डॉक्टर माहा जी लाश जो ॿीहर पोस्टमार्टम करण सां गॾु मेडिकल टेस्ट लाइ जुज़ा वरिता वेंदा। कराची जे डिफेंस फेज 4 वारे इलाइक़े में पुरथरार तौर वॉशरूम में गोली लॻल डॉक्टर महा अली शाह जो जेको लाश हथायो उन जी 2 महीननि खां पोइ जुडिशियल मैजिस्ट्रेट जी निगरानीअ में क़बर कुशाई थी रही आहे। उन हवाले सां ही जेका मुंहिंजे पसे मंज़र में ख़बर तव्हांखे नज़र अची रही आहे या डॉक्टर महा अली शाह जी आहे, जंहिंजे लाइ टेंट हणी अॼु जेको आहे जुडिशियल मैजिस्ट्रेट जी निगरानीअ में मेडिकल बोर्ड जुड़ंदो, जेको आहे सो इहो तयन कंदो त आया ही क़तल आहे या ख़ुदकुशी आहे। उन हवाले सां इंतज़ारु फ़क़ति इहो आहे त जुडिशियल मैजिस्ट्रेट जी निगरानी में क़बर कुशाई थिए ऐं फोरेंसिक लैब में हिन जा जुज़ा मोकिलिया वेंदा, जंहिं बाद जेकी मेडिकल रिपोर्ट जांच रिपोर्ट में जेके तज़ाद हा उन ख़त्म थियण खां पोइ हिन पोस्टमार्टम खां पोइ ई ख़बर पवंदी त आख़िर ही वाक़ियो कीअं पेश आयो। गड़ी खेरो